वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कंदा हलंदासीं। पेटी अलव ज़िले सखर जे इलेक्शन में मरकज़ी अॻवान उस्ताद सिकंदर जतुई जे पैनल खे कामयाबी हासिल। जीअं त पेटी अलव ज़िले सखर जे इलेक्शन ॿीहर रिपोल थियण खां पोइ वरी उस्ताद सिकंदर जतुई जे पैनल जो सदारती उम्मीदवार सैयद मुमताज़ शाह कामयाबी माणी। वधीक तफ़सील लाइ असां सां राब्ते में मौजूदु आहे रिज़वान। जी रिज़वान, छा तफ़सील आहे नवां वटि? जी मैम, जीअं त काल्ह पेटी अलव ज़िले सखर जे इलेक्शन में प्राइमरी स्कूल में सखर में थी गुज़री, जंहिंमें पोलिंग जो सिलसिलो सुबुह 9 बजे खां मंझंदि 3 बजे ताईं जारी रहियो, जंहिंमें टोटल वोट 54 कास्ट थिया, जंहिं मां उस्ताद आज़ाद पैनल जे सदारती उम्मीदवार सैयद मुमताज़ शाह 27 वोट खणी कामयाबी हासिल कई ऐं उस्ताद आज़ाद पैनल जे सदारती उम्मीदवार ज़करिया बुरड़ो, जी हा ज़करिया बुरड़ो 26 वोट खणी शिकस्त हासिल कई, जंहिंमें वोट ख़ारिज थी वियो ऐं नईम वधीक ॿुधाईंदो हलां त सखर ज़िले जे इलेक्शन कुझु अर्सो पहिरीं थी हुई, जंहिंमें उस्ताद आज़ाद पैनल जे सदारती उम्मीदवार सैयद मुमताज़ शाह कामयाबी हासिल कई हुई ऐं उस्ताद पारां इंडस्ट्री खाते वटि एतिराज़ दाख़िल करे धांधली जो ॼाणायो, जंहिं बाद काल्ह वरी इलेक्शन में रिकॉल थियण खां पोइ उस्ताद आज़ाद पैनल कामयाबी हासिल करे वरिती। जी नहीं, वॾी महिरबानी रिज़वान। जी नाज़रीन, वधीक ख़बरुनि लाइ असांजो यूट्यूब चैनल आहे AR न्यूज़ ऐं एंटरटेनमेंट, ऐं उनखां अलावा असांजो फेसबुक पेज आहे AR न्यूज़। ॾिसंदा रहिजो AR न्यूज़।